कराची गुल प्लाज़ा बाहि वाक़े बाद असिस्टेंट कमिश्नर न्यू सईदाबाद जो रेवेन्यू ऐं टाउन अमले सां गॾु शहर जो दौरो। कराची गुल प्लाज़ा बाहि वाक़े बाद असिस्टेंट कमिश्नर न्यू सईदाबाद जो रेवेन्यू ऐं टाउन अमले सां गॾु शहर जो दौरो। इलेक्ट्रॉनिक किराना शॉपिंग सेंटर ऐं निजी क्लिनिकनि खे विज़िट कंदे बाहि विसाइण वारा औज़ार रखण ऐं बाहि विसाइण जा माहिर मुलाज़िम रखण जो हिदायतूं। विज़िट दौरान केतिरई हथाई डॉक्टर निजी क्लिनिकूं छॾे मौक़े तां फरार। फ्लोर मिलनि मालिकनि खे अटो फ़ी किलो ₹105 विकिरो करण जो हिदायतूं। कराची गुल प्लाज़ा में लॻल बाहि वारे सानेबाद डिविज़नल कमिश्नर हैदराबाद फयाज़ अहमद अब्बासी जी हिदायतुनि ते असिस्टेंट कमिश्नर न्यू सईदाबाद अब्दुल शकूर सोलंकी रेवेन्यू ऐं टाउन अमले सां गॾु शहर अंदरि वॾनि दुकाननि जिन में शॉपिंग सेंटर, किराना, जनरल स्टोरनि, निजी क्लिनिकनि समेत मुख़्तलिफ़ कारोबारी मर्कज़नि जो जाइज़ो वठी मालिकनि खे हिदायतूं कयूं त ओचितो बाहि जो वाक़ियो पेश अचण जी सूरत में फौरी बचाव लाइ हिफ़ाज़ती बाहि वसाइण वारा औज़ार रखनि ऐं तजुर्बेकार बाहि विसाइण वारो अमरो मुक़ररु कनि त जे कंहिं बि ओचिते पेश आयल वाक़िए खे फौरी रोके सघिजे। ॿिए पासे फ्लोर मिलनि अटे चकी मालिकनि खे सख़्तीअ सां अटो सरकारी मुक़ररु कयल रेट मूजिबि फ़ी किलो ₹105 में विकिरो करण ऐं पंहिंजे फ्लोर मिलनि ऐं चकियुनि अॻियां अहिड़ा बैनर लॻाइण जी हिदायत कंदे चयो त ख़िलाफ़वर्ज़ी कंदड़ फ्लोर मिल ऐं अटे चकियुनि खे फौरी सील कयो वेंदो। ॿी तरफ़ असिस्टेंट कमिश्नर न्यू सईदाबाद विज़िट करण दौरान केतिराई हथाई डॉक्टर पंहिंजूं निजी क्लिनिकूं छॾे मौक़े तां फरार थी विया। असिस्टेंट कमिश्नर न्यू सईदाबाद अब्दुल शकूर सोलंकी शहीद बेनज़ीर भुट्टो पब्लिक लाइब्रेरी जो मुआयनो कयो, जिते शहरनि सां ख़ासि तौर ते नौजवान लाइब्रेरी में अख़बारूं न अचण जूं शिकायतूं कयूं। जंहिं ते हिन टाउन कमेटी न्यू सईदाबाद जे टाउन ऑफिसर खे हिदायतूं जारी कंदे चयो त लाइब्रेरी में फौरी तौर अख़बारूं चालू करायूं वञनि।